ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो रईस गफ़ार ख़ान खे जीअं कालू अची ॿुधाईंदो त असांजे ॻोठ वारे रस्ते ते जेको शहर ॾे वेंदो आहे उते हाकिम ख़ान पंहिंजा माण्हू बिहाए छॾिया आहिनि ऐं असांजे ॻोठ वारनि खे उतां गुज़रणु नथा ॾियनि। हाणे रईस गफ़ार ख़ान चवंदो त वञी वठी अचो वारिस खे ऐं रबनि खे त मां ॾिसां इहे कहिड़ा ठौका हाकिम ख़ान हिते बिहाया आहिनि जो असांजे ॻोठ वारनि खे जेको आहे वञणु नथा ॾियनि रस्ता रोकनि था। पोइ रईस गफ़ार ख़ान इन्हनि खे घुराए पोइ हेॾे वञण जी तयारी कंदो, इन्हनि खे सटको ॾींदो जेका रस्ता रोक कयूं बीठा आहिनि, रोड बंदि कयूं बीठा आहिनि। तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायो ओठो ऐं कमाल ख़ान अनक़रीब हिकु थी वेंदा ऐं मुलाक़ात इन्हनि जी पाण में थी वेंदी। तव्हां ॾिठो त इन ॿिन्ही जी मुलाक़ात थी वई, हाणे हिकु थी विया आहिनि। इहे वरी प्लैनिंग शुरू कंदा त जहिड़े खे मचाइणो कीअं आहे ऐं हाकिम ख़ान बि इन्हनि खे ॻोल्हे थो त हाणे हाकिम ख़ान खे इन्हनि जी ज़रूरत पइजी वई आहे। अनक़रीब हाकिम ख़ान जो बि इन्हनि सां राब्तो थी वेंदो। ऐं तव्हां ॾिसंदो दोस्तो त हाणे रबनि जी कमज़ोरी अहमद ॿुधाईंदो हाकिम ख़ान खे त रबनि जी कमज़ोरी मीरा आहे। मीरा खे जेको आहे रबनि कॾहिं कॾहिं ॻोल्हणु वेंदो आहे। अहिड़े हिसाब सां हू रस्ता रोक कंदा ऐं मीरा खे बि ॻोल्हण जी कोशिशि कंदा हाकिम ख़ान जा माण्हू त रबनि खे फसायूं। रबनि ख़तरनाक आहे। इन खां पोइ रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ में को अहिड़ो ठाउको न आहे जेको असांखे रोके सघे। ऐं रबनि जे लाइ बि ख़तरो वधंदो नेक्स्ट एपिसोड में। इहो अहमद सभु कमज़ोरियूं ॿुधाईंदो हाकिम ख़ान खे। ख़ुदा हाफ़िज़।